अस्सलाम वालेकुम। अॼु असां पचायूं था चिकन जो बोड़। थोड़ो डिफरेंट, थोड़ो इन जो ज़ाइको भी अलग थींदो। ऐं असांखे इन बोड़ जे लाइ खपे ही मुंहिंजो तक़रीबन पा सवा पा जेतिरो चिकन आहे। ऐं मां हमेशह एतिरो ई खणंदी आहियां, छो त मुंहिंजी फैमिली में हिन महिल मूंखे एतिरो ई खाधो खपंदो हूंदो आहे जो मूंखे जीअं त हर वक़्तु ताज़े खाधे पचाइण जी आदत आहे, त मां घणो न पचाईंदी आहियां, एतिरो पचाईंदी आहियां जेको उन महिल खाइजी ख़तमु थी वञे। त असांजे लाइ ही लंच टाइम आहे, त असांजे लाइ इहो काफ़ी थींदो। त जेकॾहिं तव्हां चिकन वधीक खणो त पोइ ॿिया जेके मसाला ऐं ॿियूं जेके शयूं मां ॿुधायां थी, पोइ तव्हांखे उन जो तादाद बि मिक़दार बि वधाइणो पवंदो। सो ही मुंहिंजो पा सवा पा जेतिरो चिकन आहे। उनजे लाइ मूं खयों आहे 1 टेबल स्पून, 1 वॾो चमचो खाइण वारो अदरक थूम पीठल, 1 टी स्पून चांहि वारो 1 भरियल चमचो लूण जो, 1/2 चमचो नंढो ॻाढ़ा मिर्च पीठल, हेठि जेका आहे नंढे चमचे जो 1/4 हिसो, ऐं ही कुझु साबित गरम मसाला आहिनि, 8-10 कारा मिर्च आहिनि, 2-3 लौंग, 2 फोटा दालचीनी, हिन महिल मूं वटि नंढी टुकड़ियूं हुयूं, इन लाइ मूं 3-4 नंढी टुकड़ियूं खयूं आहिनि, कारा मिर्च पीठल 1 चमचो नंढो, कुझु सावा मिर्च, ही सभु कोन पवंदा, ऐं 1 लीमो आहे, हिन जी रस विझणी आहे, ऐं ही मटर आहिनि फ्रीज़ थियल हुया, कटे रखिया अथमि हींअर, ऐं ही 2 नंढा पटाटा आहिनि जेके कटे मां क्यूब्स करे छॾियो आहे, ऐं कुझु पाणी रखियो आहे जेको ज़ाहिर आहे त असांखे हिनखे भुञण में असांखे विझणो आहे। सो थोरो कमु मां करे चुकी आहियां हमेशह वांगुरु। अचूं था पंहिंजी देॻड़ीअ ते। हिन में 2 मीडियम साइज़ बसरनि जो दाग़ करे ऐं उन में 2 टमाटर कटे विधा आहिनि। थोरो पाणी विझी मूं हुनखे छॾे ॾिनो हो त जीअं ही बसर कुझु ॻरे, ऐं ऑयल जेको आहे 1 कप खां थोरो घटि आहे। कुछ उर्दू में समझा देती हूँ। ये आज हम बना रहे हैं चिकन का सालन, थोड़ा सा मुख्तलिफ रूटीन से हटके। तो इसके लिए मैंने 2 प्याज आधा कप से कम तेल में ब्राउन करके 2 टमाटर और थोड़ा पानी डाल के छोड़ दिया था ताकि थोड़ा गल जाए। उसके लिए मेरे पास पाव सवा पाव चिकन है, ये मटर हैं, 2 आलू हैं जो छील के क्यूब्स काटे हुए हैं, 1 बड़ा खाने वाला चम्मच अदरक लहसुन, 1 छोटा चम्मच टीस्पून नमक, आधा टीस्पून लाल मिर्च और ये हल्दी, और ये साबित गरम मसाले आप देख सकते हैं, काली मिर्चें पिसी हुई आधा चम्मच, आधा लीमू, कुछ हरी मिर्चें। तो सबसे पहले तो हम इसमें डालेंगे अदरक लहसुन, उसको थोड़ा पकाएंगे। अदरक थूम विझूं था। मेरी ये वीडियोस जो हैं वो मेरा सिंधी में ही बनाने का था इरादा, और मैंने बनाई भी है काफ़ी सारी, क्योंकि उर्दू में और ज़बानों में बहुत सारी हैं। फिर भी मेरे जो जानने वाले हैं, कुछ मेरी फ्रेंड्स हैं, उनकी रिक्वेस्ट थी कि जो कुछ मैं बना रही हूँ उसको थोड़ा मैं उर्दू में भी समझा दूँ, तो इसलिए मैंने इसको उर्दू में भी थोड़ा समझाना शुरू किया है। अच्छा, हाणे असां ही अदरक थूम विधीसीं, उन खां पोइ असां हिन में विझंदासीं ही पीठल मसालो, विझूं था गलिजी वियो। हाणे असां हिनखे थोड़ी देरि पचाईंदासीं, पचाईंदा रहो त जीअं अदरक थूम बि कुझु पचे ऐं मिर्च मसाले जी जेका कचाइप आहे उहा बि थोड़ी ख़तमु थी वञे। ऐं इहो तव्हां ॾिसो पिया, हिन में जेको पाणी हो उहो खुश्क थी चुको आहे, ऐं ऑयल जेको आहे अलॻि नज़र पियो अचे। ठीकु आहे, इन सां गॾु गॾु असां हाणे हिन में चिकन विझंदासीं। चिकन भी ज़ाहिर आहे मूं वटि फ्रीज़ ई थियल हूंदो आहे, छो त जंहिं ॾींहुं असां घुराईंदा आहियूं उन ॾींहुं मां हिनखे कटे साफ़ करे धोई हिसा करे रखंदी आहियां। तो ये फ्रीज़र से निकला हुआ है, इसको रखने से थोड़ा सा पानी भी निकल आया है, तो मैं प्लेट इसके ऊपर नहीं पलटूंगी, एक एक उठा के बोटी में डाल रही हूँ ताकि ये पानी जो है ये प्लेट में ही रह जाए। तो ये पानी मैंने शामिल नहीं होने दिया। चिकन को भूनते, भूनने से ये होगा कि इसका कच्चापन ख़त्म हो जाएगा, और इसके गोश्त के अंदर जो अपने जूसेस हैं, जो पानी है वो खुश्क हो जाएगा, उसको निकलने नहीं देना, इसलिए उसको थोड़ी सी तेज़ आंच पे भूनेंगे। असां चिकन खे कुकड़ खे थोड़ी तेज़ बाहि ते भुञंदासीं त जीअं हिन में जेको कुझु पंहिंजो पाणी आहे, जेका जूसेस आहिनि उहे चङी तरह सां हिन में फ्रीज़ थी वञनि, रस हिन जी पाणी ॿाहिरि न निकिरे। ठीकु आहे, सो बाहि मूं वधाए छॾी आहे कुझु, ऐं असां हिनखे तेज़ बाहि ते थोड़ी देरि भुञंदासीं।
भुञण जे लाइ मूं पहिरियों भी बार बार ॿुधायो आहे, सुठो तरीक़ो इहो हूंदो आहे, हिकु त हिन मां गोश्त मां या चिकन मां कचाइप जेका कची स्मेल आहे गोश्त जी उहा ख़तमु थी वेंदी। ऐं ॿियो इहो त जेको मसालो आहे बसर टमाटर इहे भुञण सां सुठा ॻरी वेंदा आहिनि ऐं जेका ग्रेवी ठहंदी आहे उहा सुठी ठहंदी है। भुनने से कच्चेपन की स्मेल गोश्त की ख़त्म हो जाती है और प्याज टमाटर वगैरह अच्छी तरह से गल जाते हैं तो ग्रेवी अच्छी बनती है। असां हिन में थोड़ो पाणी विझंदासीं ऐं हिनखे वरी भुञंदासीं। हाणे असां हिन में ही साबित गरम मसाला भी शामिल था कयूं। ठीकु आहे, विझंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजूं रेसिपीज़ वणंदियूं हुजनि, मुंहिंजी वीडियोज़ वणंदियूं हुजनि त लाइक कयो, शेयर कयो ऐं कोई सवाल हुजे त कमेंट कयो। कुझु वणेव कुझु न वणेव त कमेंट में चई सघो था। ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में बशर्ते ज़िंदगी मां कुझु ॿियो बि तव्हां सां शेयर कयां तो वीडियोज़ तव्हांखे आराम सां मिली वेंदी। अगर आपको मेरी ये रेसिपीज़ पसंद आ रही हों, आपको ये वीडियोज़ अच्छी लग रही हों तो आप इसको लाइक करें, शेयर करें, मेरा चैनल सब्सक्राइब करें। फ्यूचर में ज़िंदगी रही तो मैं और भी बहुत कुछ शेयर करना चाहती हूँ लोगों के साथ, अपने तजुर्बे। तो अगर आप सब्सक्राइब करेंगे तो सारी वीडियोज़ आप तक खुद ब खुद पहुँच जाएंगी। तो अभी ये हमारा सिलसिला भुनने का जारी रहेगा कि जब तक के प्याज अच्छी तरह से घुल जाए, गल जाए। वरी थोड़ा पानी विझूं था। ये बार बार पानी डालना है और उसको खुश्क करना है, इससे ये अच्छी तरह भुनेगा और प्याज गल जाएगी। थोड़ा थोड़ा पानी विझी इनके भुनंदा रहंदासीं। भुञण जो इहो ई प्रोसेस हूंदो आहे, इहो ई तरीक़ो हूंदो आहे त तव्हां थोरो पाणी विझी भुञो ऐं पोइ खुश्क थी वञे त वरी थोरो पाणी विझी उनखे घुमाईंदा रहो। ईअं तव्हांजी ग्रेवी सुठी ठहंदी ऐं गोश्त मां जेका कची बू जेका स्मेल ख़तमु थी वेंदी। चिकन असांजो भुॼे पियो। हाणे असां हिन में शामिलु कंदासीं पटाटा। हाणे हिनखे असां पटाटनि सां भुञंदासीं। ॾोई घुमाईंदा रहंदासीं। अगर असां ॾोई घुमाइण छॾे था ॾियूं त पोइ हुनजो तरो लॻी वेंदो, ये जल जाएगा, लग जाएगा नीचे से। इसको घुमाते रहना है। हाणे हिन में मटर जॾहिं विझंदासीं पोइ भुञियनि में एतिरो पाणी विझंदासीं जो गोश्त ऐं पटाटा ॻरी वञनि। इसको भून कर मटर भी डालेंगे अभी, तो अच्छी तरह जब भुन जाएगा तो इसमें इतना पानी डालेंगे कि गोश्त और आलू गल जाएं। और जब गल जाएगा तो फिर हम इसमें ये 2-3 हरी मिर्चें, काली मिर्चें और आधे नींबू का रस डाल के दम पर लगा देंगे। ठीक है, तो असांजो जॾहिं ही चङी तरह भुजी वेंदो, मटर में हाणे शामिल कंदासीं। भुजी वेंदो त पोइ हिन में असां पाणी विझंदासीं एतिरो जंहिंमें पटाटा ऐं असांजो चिकन ॻरी वञे। ऐं पोइ आख़िर में हिन में सावा मिर्च, कारा मिर्च ऐं लीमे जी रस विझी दम ॾींदासीं। अच्छा, हींअर पाणी सुकी वियो आहे त पाणी विझणु घुरिजे, पर जीअं त मां हिन में मटर थी विझां त मटरनि में पंहिंजो पाणी हूंदो, बर्फ़ ॼमियल आहे त उहो पाणी कढंदा, तंहिंजे करे पाणी नथी विझां, मटर थी विझां। ऐं खाधो हमेशह प्यार सां पचायो, शौक़ सां पचायो, मोहबत सां पचायो त तव्हांजे खाधे में ज़ाइक़ो ईंदो। जान छॾाइण वारो कमु कंदव, बेघर हणंदव ऐं बेज़ारी में पचाईंदो, कॾहिं तव्हांजे खाधे में सुठो ज़ाइक़ो न ईंदो। ज़रूरी हूंदो आहे त तव्हां जेको बि कमु कयो उहो पूरे शौक़ ऐं दिलचस्पी सां कयो। करिणो त उहो ई आहे, तंहिंजे करे छो न हुनखे चङे नमूने सां कजे तो बहितरीनु थी वञे। ये आलू, चिकन, मटर ये भुन चुका है अच्छी तरह से। अब हम इसमें इतना पानी डालेंगे कि ये सब्जियां और गोश्त डूब जाए।
ठीकु आहे। हाणे असांखे भुॼी विया आहिनि पटाटा मटर ऐं चिकन। असां हिन में एतिरो पाणी विझंदासीं जो ही भाॼियूं ऐं चिकन हिन में ॿुॾी वञे ऐं हिनखे ढकु ॾेई पोइ पचाईंदासीं। थोरो पाणी ॿियो था विझूं, इहो घटि हुयो। ठीकु आहे। ऐं हिन जी असां रस छिॼी कोन कंदासीं पर तमामु घाटी बि न कंदासीं, हिकिड़ी विचोली असां घाट टाइप एक दरमियाना सा गाढ़ापन हम इसमें छोड़ेंगे। अब इसको ढककर पकाते हैं। पहले तो ये तेज़ आंच पे मैं रख रही हूँ, जब ये उबलेगा तो मैं इसकी आंच कम कर दूँगी, दम से थोड़ी सी ज़्यादा। ठीकु आहे। फ़िलहाल तेज़ बाहि ते थोरो टच कंदो त मां हिन जी बाहि घटाए छॾींदमि। दम खां थोरी वधीक बाहि रखणी आहे त जीअं हल्की बाहि ते ई आराम सां शयूं असांजूं ॻरी वञनि। सो असां हिनखे ढके ॾियूं था ऐं तक़रीबन 10 मिंट खनि इंतज़ारु कंदासीं। हिनखे चेक कयूं था, चङी तरह बॉइल पियो थिए। हाणे जी बाहि घटि कंदासीं, बिल्कुलु हल्की बाहि, दम खां थोरी मथे। ऐं हिनखे असां पचणु ॾियूं था। ऐं हीअ जॾहिं ॻरी वेंदा पटाटा ऐं असांजो चिकन, मटर त ऑलरेडी ॻरी वेंदा, नंढी शइ आहे जल्दी थी ॻरे, पोइ असां हिन में लीमो कारा मिर्च ऐं सावा मिर्च विझी दम ॾींदासीं। हाणे तक़रीबन 12-13 मिंट गुज़री चुका आहिनि। असां ॾिसूं था हिनखे ऐं हीअ असांजो ॿोड़ हल्की बाहि ते पचे पियो। ये हल्की सी आंच पे पक रहा है ऐं अधु ॻरिया थी विया आहिनि तक़रीबन। ऐं हीअ हाणे कारा मिर्च अधु टीस्पून ऐं हीअ लीमे जो रस मूं कढी छॾियो आहे अधु लीमे जो। मिर्चनि खे मूं कट हया आहिनि, कट इन लाइ हया आहिनि त जीअं हिन में सुठो हिकिड़ो ज़ाइको अचे। ऐं इन जे लाइ मूं ॻाढ़ा मिर्च हिन में अधु टीस्पून विधो त जीअं, छो त कारा ऐं सावा बि पवंदा हर क़िस्म जा मिर्च, त पोइ मिर्चनि जो जेको ज़ाइको आहे तेज़ थी वेंदो। सो असां हाणे हिन में विझूं था, हीअ 3 मिर्च मां हिन में विझां थी। इन्हनि टिनी मिर्चनि खे कट लॻल आहे। ठीकु आहे। ऐं हीअ अधु टीस्पून कारा मिर्च ऐं हीअ लीमे जी रस। हिन सां तव्हां ॾिसंदो लीमे जी रस सां ऐं कारा मिर्चनि सां ॾाढो हिकिड़ो डिफरेंट ऐं अलॻि थलॻि हिन में ज़ाइको ईंदो। एक अलग सा जायका आएगा काली मिर्चों और लेमन जूस का। अच्छा, हाणे हमेशह मूं तव्हांखे ॿुधायो आहे त जॾहिं बि को थोरो रस वारो बोड़ ठाहिजे, भले हिन में मां घणी रस न छॾींदमि, पर जॾहिं बि रस वारो बोड़ ठाहिजे उन में पटाटा हुजनि त थोरो छिडरो छॾिजे, छो त रखण सां उहो घाटो थी वेंदो। अभी इसको मैं 10 मिनट और दम पे लगाऊंगी तो ये मुकम्मल तौर पे हर चीज़ गल जाएगी और इसका जो पानी है वो भी थोड़ा खुश्क होगा। लेकिन जब भी शोरबे वाला कुछ बनाएं और उसमें अगर आलू हैं तो आप उसको थोड़ा सा पतला रखें, क्योंकि उसको रखने से फिर वो गाढ़ा हो जाता है। और जब भी शोरबे वाला कोई सालन बनाएं, उसकी आग बंद करने के बाद उसको 15 मिनट के लिए ढककर छोड़ दें, उसको नहीं निकालें। वो फिर अच्छी तरह रच जाएगा और अपनी उसकी असल शक्ल जो है वो सामने आएगी सालन की। ठीक है। त रस वारा बोड़ पचाइण जे लाइ तव्हां बाहि बंदि करण खां पोइ तव्हां हिनखे 15 मिनट ढक ॾेई छॾे ॾियो, तेसिताईं न कढो। बोड़ रसिजी वेंदो, तेल जेको आहे मथां अची वेंदो ऐं हिकिड़ो सुठी सूरत बोड़ जी ज़ाहिर थींदी। सो असां हाणे हिनखे 10 मिनट ढक ॾेई पचाईंदासीं, उनखां पोइ ई खाइण जे लाइ तयारु हूंदो। ऐं वरी कंहिं नई वीडियो सां इंशाअल्लाह तव्हां सां गॾु मिलंदमि। पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो, खाधो प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजी धरतीअ सां प्यारु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। अलाह वाही।